कौमी सलामती कमेटी जो इजलास वज़ीर-ए-आज़म ऑफिस इस्लामाबाद में वज़ीर-ए-आज़म शाहिद खाकान अब्बासी जी सदारत हेठ थियो। इजलास में बचाव वारे वज़ीर खुरम दस्तगीर, परडेही वज़ीर ख्वाजा आसिफ, घरू वज़ीर एहसन इकबाल, नाणे वारे वज़ीर इसहाक डार, जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटीअ जे चेयरमैन, टिनी हथियारबंद फौजनि जे सरबराहनि ऐं DG ISI नासिर जंजुआ ऐं ॿियनि शिरकत कई। 5 कलाकनि ताईं जारी रहंदड़ इजलास में अमरीकी पॉलिसी बाबति पाकिस्तान जी हिकमत अमली, दहशतगर्दी खिलाफ जंग में ॾिनल कुर्बानियुनि, सफ़ारती कोशिशुनि, पाक अफ़गान सरहद खे असराइतो बणाइण वारनि कदमनि ऐं अफ़गान अमन अमल जो हिसो थियण जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। इजलास में अमरीकी पॉलिसी ते पाकिस्तान जी हिकमत अमली ऐं तफ़सीली जवाब पिणु तयारु कयो वियो। सियासी ऐं फ़ौजी क़यादत अमरीकी इल्ज़ामनि खे रद्द कंदे अमरीकी पॉलिसियुनि ते क़ौमी इत्तफ़ाक़ राय पैदा करण जो फ़ैसिलो कयो। इजलास में दहशतगर्दी खिलाफ जंग में पाकिस्तान जी कोशिशुनि ऐं कुर्बानियुनि खे आलमी बिरादरी आॾो ज़ाहिर करण ते पिणु इत्तफ़ाक़ कयो वियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त पाकिस्तान में दहशतगर्दी खिलाफ जेकी ऑपरेशन्स कया विया आहिनि ऐं जेकी ऑपरेशन्स जारी आहिनि उन्हनि में मिलियल कामयाबियुनि खे बि साम्हूं आंदो वेंदो। इजलास में अमरीकी पॉलिसीअ बैदि दोस्त मुल्कनि सां असराइता राब्ता करण जो प्लान जोड़ींदे सभिनी खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो वियो। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में चयो वियो त पाकिस्तान अफ़गानिस्तान समेत खिते में अमन लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। अमरीका पाकिस्तान जे कुर्बानियुनि खे नज़रअंदाज़ कयो आहे। इजलास में चयो वियो त दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि खे विसारे नथो सघिजे। पाकिस्तान आलमी कोशिशुनि जो हिसो आहे ऐं हिते दहशतगर्दनि जा के बि महफ़ूज़ ठिकाणा नाहिनि। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में चयो वियो त पाकिस्तान अफ़गानिस्तान में इस्तेहकाम लाइ सचाईअ सां कोशिशूं कयूं ऐं पंहिंजी धरती कंहिं ॿिए मुल्क में दहशतगर्दीअ लाइ इस्तेमालु थियण नाहे ॾिनी। इजलास में इत्तफ़ाक़ कयो वियो त दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदीअ जे ख़ात्मे लाइ समूरा मुमकिन वसीला इस्तेमालु कया पिया वञनि। पाकिस्तान पंहिंजी धरती कंहिं ॿिए मुल्क ख़िलाफ़ इस्तेमालु न करण वारे इरादे ते क़ाइमु आहे। इजलास बैदि जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त क़ौमी सलामती कमेटीअ इल्ज़ाम सख़्तीअ सां रद्द करे छॾिया आहिनि। पधिराईअ मूजिबि अफ़गानिस्तान जे अमन ऐं मज़बूतीअ में ई पाकिस्तान जो मफ़ाद आहे, छाकाणि त पाकिस्तान खे अफ़गानिस्तान में जंग जे नतीजनि सां मुंहुं ॾियणो पवे थो। पधिराई में चयो वियो आहे त पाकिस्तान अफ़गान पनाहगीर, मुनशियात ऐं हथियारनि जे वापे जहिड़नि चैलेंजुनि खे मुंहुं ॾिनो आहे। पधिराईअ मूजिबि अफ़गानिस्तान जा धड़ा पाकिस्तान में दहशतगर्दीअ जा ज़िम्मेवार आहिनि। ओभर अफ़गानिस्तान में दहशतगर्दनि मज़बूत ठिकाणा ठाहे छॾिया आहिनि। अमरीका कार्रवाई करे उहे ठिकाणा तबाह करे बाक़ी पाकिस्तान खे कुर्बानीअ जो बकरो बणाइण सां अफ़गानिस्तान मज़बूत न थी वेंदो। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में चीन ऐं रूस पारां पाकिस्तान जी हिमायत वारनि बयाननि जी आजियां कई वई। परडेही वज़ीर ख्वाजा आसिफ क़ौमी सलामती कमेटीअ जे इजलास में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे बयान बाबति ब्रीफिंग ॾिनी। ब्रीफिंग में चयो वियो त अमरीकी सेनेटरनि खे दहशतगर्दनि खां क्लियर करायल क़बाइली इलाइक़नि जो दौरो करायो वियो, जॾहिं त अमरीका समेत समूरा मुल्क पाकिस्तान जी कुर्बानियुनि ऐं कामयाबियुनि जो एतराफ़ करे चुका आहिनि। वज़ीर-ए-आज़म शाहिद खाकान अब्बासी इजलास में शरीक थियलनि खे पंहिंजे सऊदी अरब वारे दौरे बाबति एतमाद में वरितो, जॾहिं त परडेही सेक्रेटरी तमीना जंजुआ चीन जे दौरे दौरान चीनी अमलदारनि सां थियल मुलाक़ातुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी।